अॼु बाबा सके चवनि था सतगुरु जो प्रथम वरदान आहे मनमना भव। अॼु बाप दादा चवनि था 4/1/92 जा वाक्य आहिनि, 1982 जा वाक्य आहिनि। अॼु ज्ञान सागर बाबा सागर जे कंठे ते ज्ञान रत्न चुगण वारे होली हंसनि सां मिलणा आहिनि। अॼु ज्ञान सागर बाप सागर जे कंठे ते मतिलबु मधुबन में ज्ञान रत्न चुगण वारे होली हंसनि सां मिलणा आहिनि। हर हिकु होली हंस केतिरो ज्ञान रत्ननि खे चुनी करे ख़ुशी में नचे थो। हर हिकु होली हंस केतिरो ज्ञान रत्ननि खे चुनी करे ख़ुशी में नचे थो। वो हंसनि जी ख़ुशी जो डांस बाबा ॾिसनि था। ये अलौकिक ख़ुशी जी रूहानी डांस केतिरी प्यारी ऐं सॼे कल्प सां न्यारी आहे, है न। जॾहिं बाबा जो कोई ज्ञान जो रतन सम्झ में ईंदो आहे, है न, त ज्ञान रतन जॾहिं मिलंदा आहिनि त कहिड़ी अलौकिक ख़ुशी थींदी आहे, है न। अलौकिक ख़ुशी जी रूहानी डांस केतिरी प्यारी ऐं सॼे कल्प सां न्यारी आहे न। सागर जे भिन्न भिन्न लहरनि खे ॾिसी हर हिकु हंस केतिरो हर्षित थींदो आहे, है न। सागर जे भिन्न भिन्न लहरनि खे ॾिसी हर हिकु हंस केतिरो हर्षित थींदो आहे। बाबा जे अलॻि अलॻि ज्ञान रत्ननि जी लहर ॾिसी हर हिकु केतिरो हर्षित थींदा आहिनि। हर हिकु हंस केतिरो हर्षित थींदो आहे। त बाप दादा छा ॾिसणा आहिनि? हंसनि जी डांस ॾिसणा आहिनि कि कीअं हिकु हिकु पॉइंट बाबा जो ॿुधी करे सम्झी करे कीअं ॿार डांस था करनि। डांस करण में त होशियारु आहियो न। हर हिक जे मन जी ख़ुशी जे गीत बि ॿुधनि था बाबा। मन जी ख़ुशी जा गीत बि ॿुधनि था। बिना गीत जे डांस न थी सघंदी आहे। त अॼु साज़ बि वधनि था ऐं डांस बि ॾिसनि था। त साज़ आहे बाबा जो ज्ञान जे रत्न ऐं ॿारनि जी डांस। तव्हां सभई बि ख़ुशी जा गीत ॿुधो था न। इहे गीत कननि सां न ॿुधंदा आहियूं। जेको बाबा गीत ॿुधाईंदा न, इहे कननि सां नथा ॿुधूं, लेकिन मन जा गीत मन ई ॿुधंदो न। मनमना भव थिया ऐं गीत ॻाइण ऐं ॿुधणु शुरू थियो। मनमना भव थियो ऐं गीत ॻाइण ऐं ॿुधणु शुरू थियो। मनमना भव हिन महामंत्र जे वरदान खे सभी वरदानी त सभी ठही विया आहिनि न। मनमना भव जो महामंत्र जे वरदानी सतगुरु जे बिना त सतगुरु जा ठहियो। त सतगुरु द्वारा पहिरियों वरदान छा मिलियो? मनमना भव। त जॾहिं असां बाबा खे मन सां यादि कंदा आहियूं, बाबा जे ज्ञान जे पॉइंट्स खे जो वीचार सागर मंथन कंदा आहियूं, है न, मन में हुन जे बारे में सोचंदा आहियूं, हुन जो अर्थ मिली वेंदो आहे त केॾी ख़ुशी थींदी आहे। मनमना भव, है न। सतगुरु द्वारा पहिरियों वरदान कहिड़ो मिलियो? मनमना भव। त बाबा अॼु असांखे चवनि था कि त सतगुरु जे रूप में सतगुरु जा ठहियो। त सतगुरु द्वारा पहिरियों वरदान छा मिलियो? मनमना भव।
सतगुरु जे रूप में वरदानी ॿारनि खे बाबा ॾिसनि था। सभी महामंत्रधारी महादानी वरदानी सतगुरु जा ॿार मास्टर सतगुरु आयो न। सभी महामंत्रधारी महादानी वरदानी सतगुरु जा ॿार मास्टर सतगुरु आयो न। उहो चओ कि गुरु पुत्र आयो। पोत्रनि जो हक़ त ज़्यादा हूंदो आहे। ब्रह्मा जा ॿार त पुत्र बि थी विया, ॿार बि थी वियो, पोत्रा बि थी वियो न। जेतिरो बाप जे संबंध ओतिरो तव्हांजो संबंध है न। बाबा चवनि था पोत्रनि जो त ॿियो ई ज़्यादा हक़ आहे। त जेतिरो ब्रह्मा बाबा जो आहे ओतिरो तव्हांजो बि आहे। जेतिरो बाप जे संबंध आहियूं ओतिरो असांजे बि आहिनि। सर्व संबंधनि जी अधिकारी आत्मायूं आहियो न, है न। सर्व संबंध जे अधिकारी आहियो न। बाप जे संबंध में बि, दादा जे संबंध में बि, टीचर सतगुरु साजन, है न। साजन जे संबंध में, फ्रेंड जे संबंध में, डॉक्टर जे संबंध में, सर्व संबंध में अधिकारी आत्माएं आहियो न। भोलेनाथ बाप सां सभु कुझु वठण में होशियारु आहियो न। सौदागर बि सुठा आहियो। सौदो करे वरितो आहे न। ईअं कॾहिं सोचियो हुयो कि भॻवान सां असां सौदो कंदो? हा, कॾहिं असां सोचियो बि हुयो अज्ञान काल में कि ईअं भॻवान बि अची करे असां सां मिलंदा। ईअं असां ईअं बि सम्झंदासीं कि मां आत्मा आहियां, परमात्मा केरु आहे, परम धाम किथे आहे, छा आहे, है न। ज्ञान में अचण खां पहिरियों कॾहिं असां सोचियो हुयो ईअं? त बाबा असांखे चवनि था ऐं हुन खां पोइ बाबा असांखे सौदो त छा कयो, असांखे त मिलियो ई मिलियो आहे न। कुझु ॾिनो थोरी आहे असां बाबा खे। पोइ बि बाबा असांखे चवनि था भॻवान सां सौदो कंदो, कॾहिं सोचियो हुयो? ऐं सौदो में वरितो छा? सौदे में छा मिलियो? मुक्ति, जीवन मुक्ति। बस सिर्फ़ु मुक्ति, जीवन मुक्ति मिली आहे। बाबा प्रश्न था पुछनि, बस सिर्फ़ु मुक्ति, जीवन मुक्ति मिली आहे तव्हांखे? सौदागर सां गॾु जादूगर बि आयो न। सौदो कयो त एतिरो वॾो कयो जो ॿियो सौदो करण जी आवश्यकता ई न आहे। जादूगर आहियो, तव्हां कंहिंखे बि मनुष्य खां देवता ठाहे सघंदा आहियो। कोई वस्तु जो सौदो न कयो, लेकिन वस्तु जे दाता जो सौदो कयो आहे। कोई वस्तु जो सौदो न कयो आहे, वस्तु जे दाता जो सौदो कयो आहे। उन में त सभु अची वियो न। दाता खे पंहिंजो ठाहे छॾियो न, है न। दाता खे पंहिंजो ठाहे छॾियो। वस्तु जे दाता जो सौदो कयो आहे त असां दाता खे पाण पंहिंजो ठाहे छॾियो। अच्छा, डबल विदेशी ॿारनि सां रोह रियान करणी आहे न। अॼु बाबा अलॻि अलॻि पार्टी सां मुलाक़ात था करनि। न्यूयॉर्क अमेरिका जी पार्टी सां बाबा मुलाक़ात था करनि। पंहिंजे के कोटनि में कोई में बि कोई आत्मा आहियूं, हीअं अनुभव कंदा आहियो, है न। कोटनि में कोई अनुभव कंदा आहियो। ड्रामा जे अंदरि असां आत्माउनि जो बाप सां गॾु डायरेक्ट संबंध आहे ऐं पार्ट आहे। एतिरो नशो ऐं ख़ुशी रहंदी आहे। सदा ख़ुशी में रहण जी केतिरी ॻाल्हियूं धारण कयूं आहिनि।
हीअ जॾहिं तव्हां सोचंदव न तॾहिं तव्हांखे ख़ुशी चढ़ंदी। अगरि तव्हां सोचंदव न त तव्हांखे कॾहिं बि ख़ुशी न थींदी। छा सोचो कि मां आत्मा ख़ुदि खे ॼाणंदी आहियां, बाप खे ॼाणंदी आहियां, सृष्टि चक्र खे ॼाणंदी आहियां, पंहिंजे घर खे ॼाणंदी आहियां। सुबुह सुबुह जॾहिं अमृत वेला उथंदा आहिनि न, ख़ासि इहे नशो चढ़ाईंदा करो। मां विश्व जी सर्व आत्माउनि खे लाइट माइट ॾेई सघंदी आहियां, है न, त डायरेक्ट संबंध जोड़े सघंदी आहियां। त एतिरो नशो ऐं ख़ुशी रहंदी आहे। सदा ख़ुशी में रहण जी केतिरियूं ॻाल्हियूं धारण कयूं अथऊं, है न। तव्हां ॾिसो जीवन में ख़ुशी जी ॻाल्हियूं केॾी सारी ॻाल्हियूं आहिनि, न। ख़ुशी में रहण जे लाइ केतिरी सारी ॻाल्हियूं धारण कयूं अथऊं। बाबा जी केॾी सारी ॻाल्हियूं तव्हां वटि आहिनि। हिकु हिकु ॻाल्हि खे मनन चिंतन करो त नशो चढ़ी वञे। बाप दादा हर सिकिल ते ॿारनि खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। केतिरे समय खां पोइ मिलिया आहियो न, स्मृति ईंदी आहे। हिन स्मृति में रहो कि असां श्रेष्ठ आत्माउनि जो ऊचे ते ऊचे बाप सां गॾु विशेष पाठ आहे, है न। हिन स्मृति में रहो कि असां श्रेष्ठ आत्माउनि जो ऊचे ते ऊचे बाप सां गॾु पाठ आहे। ऊचे ते ऊचे बाप सां गॾु असांजो विशेष पाठ आहे। त जीअं स्मृति हूंदी उअं ई स्थिति स्वतः थी वेंदी, है न। स्वतः उनजी स्थिति थी त ॿुधंदे हुए उनखे समाईंदे वञो। जो ॿुधंदा आहियो उनखे समाईंदा वञो। जेतिरो समाईंदा वेंदा ओतिरो प्रैक्टिकल स्वरूप थींदो वेंदो। जीअं जीअं बाबा जे ज्ञान जा रतन तव्हां ॿुधंदा वेंदा न, उनखे सम्झंदे वेंदे उनखे उन स्वरूप में धारण थी करे उनखे समाईंदा वञो, है न, त ओड़ो प्रैक्टिकल स्वरूप ठाहींदा वेंदा। जो ॿुधंदा आहियो उनखे समाईंदा वञो। जेतिरो समाईंदा वेंदा ओतिरो प्रैक्टिकल स्वरूप थींदा वेंदा। हर गुण जो अनुभव हुजे। हिकु हिकु गुण जी अनुभूति केसि ताईं आहे, इहे सदा पंहिंजे पाण खे ॾिसो। नॉलेजफुल आहियो या अनुभवी मूर्त आहियो, है न। नॉलेजफुल आहियो या अनुभवी मूर्त आहियो, ये चेक करो। छो जी संगम ते ही हर गुण जो अनुभव करे सघंदा आहियो। कॾहिं बि गुणनि जो अनुभव कम हुजे त हुन जे मथां अटेंशन ॾेई करे अनुभवी ज़रूरु ठहो। ॾिसो इहे संगम जो समय आहे जॾहिं तव्हां जेको तव्हां चईंदा न कि असां में जेको अज्ञान काल में माण्हू चईंदा हुया, असां चईंदा हुआसीं असां में सहन शक्ति न आहे, असांखे गुस्से खे कंट्रोल करण जी शक्ति न आहे, रोइण खे कंट्रोल करण जी शक्ति न आहे, ज़िद आहे, इहा आहे। उन्हनि सभिनि जो इलाज, उन्हनि सभिनि खे ख़तमु करण जी शक्ति हाणे बाबा असांखे ॾियनि था, है न। त हाणे जो समय केॾो इम्पोर्टेंट आहे। अगरि कोई हिन ॻाल्हि खे सम्झे कि कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न, जीअं सुबुह जो कॾहिं किथे किथे न सुबुह जो ई पाणी ईंदो आहे, त कोई माण्हू न ख़ुदि जे लाइ बि भरे रखंदा आहिनि, सॼे ॾींहं जे लाइ भरे रखंदा आहिनि, हिकु ॾींहुं एक्स्ट्रा बि भरे रखंदा ऐं ॿियनि जे लाइ बि भरे रखंदा आहिनि। त असांखे बि बाबा छा था चवनि कि तव्हांखे बि एतिरो भरपूर थी वञो, एतिरो ॿियनि खे बि ॾींदा वञो कि उहो बि जेको कल्प अचण वारो आहे हुन में उहा बि उन रीति रही सघे, है न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि हाणे कहिड़ो समय थो हले, गुणनि खे, शक्तियुनि खे
ज्ञान खे धारण करे हलो। हाणे जो हर सेकेंड, हर समय, हर श्वास, हर संकल्प असांजो बाबा जी श्रेष्ठ मत ते हूंदो, तॾहिं त असां अॻियां वारे कल्प में अची करे बि उन रीति पाठ वॼाए सघंदासीं न, है न। संगम ते हर गुण जो अनुभव करे सघंदा आहियूं। कंहिं बि गुण जो अनुभव कमु हुजे त उनजे मथां अटेंशन ॾेई करे अनुभवी ज़रूरु ठहिणो। जेतिरो अनुभवी मुहूर्त थींदा ओतिरो फाउंडेशन पक्को थींदा वेंदो, ओतिरो माया असांखे हिलाए न सघंदी। कल्ह बाबा चई न असांखे कि माया जा जेतिरा नॉलेजफुल थींदा वेंदा न, ओतिरी माया हली वेंदी। छो जी माया खे सम्झ में अची वेंदो कि हाणे त इहे समझदार थी विया आहिनि। जेतिरो बिज़ी रहंदा ओतिरो माया हली वेंदी। छो जी माया ईंदी, ॾिसंदी अरे इहे त बिज़ी आहिनि, हली वेंदी। माया मतिलबु फालतू ॻाल्हियूं। जेतिरो बाबा जी यादि में रहंदा ओतिरो माया हली वेंदी, दूरि खां ई हली वेंदी। चईंदे मां पंहिंजो टाइम वेस्ट छो करां, पंहिंजी शक्ति छो वेस्ट करां, है न। हिते त हुनजी दाल गलणी ई न आहे। त बाबा चवनि था कि अनुभवी, अॼु बाबा चवनि था अनुभवी मुहूर्त खे कॾहिं माया हिलाए न सघंदी। त हिकु पॉइंट ॿियो बि ऐड करो, कहिड़े बि प्रकार जो विघ्न व समस्या हाणे खेल जे समान अनुभव थियणी खपे, वार न करिणो खपे। विघ्न व समस्याउनि खे, है न, खेल जे समान अनुभव थियणो खपे। खेल सम्झण सां ख़ुशी ख़ुशी पार करे वठंदा, ऐं वार सम्झण सां घबराईंदा बि, हलचल में बि ईंदा कि अरे छा थो थिए, ईअं छो थो थिए। त खेल सम्झो, है न। जीअं कोई बि ॻाल्हि आई आहे त जीअं असां हुनखे खेल सम्झी करे हलंदासीं, बाबा जी ज्ञान गुण शक्तियुनि खे यूज़ कंदासीं त असां विन थी वेंदासीं। जीअं सम्झो कोई माण्हू बॉल हीअं थो फिटी करे, कोई हीअं थो फिटी करे, ऐं अगरि असां समझदार हूंदासीं त हुन रीति बैटिंग कंदासीं त साम्हूं वारो आउट थी वेंदो, है न। त बाबा असांखे चवनि था खेल सम्झण सां ख़ुशी ख़ुशी पार करे वठंदा, वार सम्झण सां घबराईंदा ऐं हलचल में बि ईंदा। ड्रामा में पारधारी हुजण जे कारण कोई बि सीन साम्हूं ईंदी आहे त ड्रामा जे हिसाब सां सभु खेल आहे। ये स्मृति रहे त हिकु रस रहंदा, हलचल न थींदी, है न। अगरि यादि रहंदा न, ड्रामा में असां पारधारी आहियूं। ड्रामा में पारधारी हुजण जे कारण कोई बि सीन साम्हूं ईंदी त ड्रामा जे हिसाब सां सभु खेल आहे। ये स्मृति रहे त हिकु रस रहंदा, हलचल में न ईंदा। त हाणे खां इहे परिवर्तन करो। छा परिवर्तन कंदा कि सदा हिन खे खेल सम्झो। हलचल हिते ई समाप्त करे वञो। सदा पंहिंजे मस्तक ते विजय जो तिलक लॻल हुजे। अनुभव करो त हलचल ख़तम थी वेंदी। सदा पंहिंजे मस्तक ते विजय जो तिलक लॻल हुजे, लॻल उहो अनुभव करो त हलचल समाप्त थी वेंदी, है न। सदा पंहिंजे मस्तक ते विजय जो तिलक हुजे कि मां त विजय ई रतन आहे, त हलचल समाप्त थी वेंदी। ॾिसो अमेरिका विश्व में ऊचे स्थान ते आहे, त ब्रह्मंड केतिरा ऊचा हुजणा खपनि उतां जा। जीअं देश जी महिमा उन सां ज़्यादा ब्रह्मंड आत्माउनि जी महिमा। त तव्हां माण्हुनि खे सेवा में नंबर 1 वठिणो खपे न। बाबा विदेशनि में बि अमेरिका वारनि सां ॻाल्हाइनि था, न्यूयॉर्क, त हुननि खे बि केॾो
स्थिति में नंबर हुजणु, सेवा में बि नंबर 1 हुजिणो खपे, स्थिति में बि। हर हिकु अगरि बाप खे प्रत्यक्ष करण लाइ लाइट हाउस थी वञे त वाइट हाउस ऐं लाइट हाउस कॉन्ट्रास्ट थी वेंदो न। उते उहो वाइट हाउस ऐं बाबा जे घर लाइट हाउस न, उहो विनाशकारी ऐं इहा स्थापना वारो। हाणे कमाल करे ॾेखारिजो, विशेष आत्माउनि खे निमित्त ठाहिणो ई आहे न, हा न। त बाबा अॼु असांखे बाबा निमित्त, पहिरियों त बाबा चई कि सतगुरु जो प्रथम वरदान मनमना भव। ऐं बाबा अॼु अमेरिका वारनि खे बाबा चवनि था, निमित्त अमेरिका वारा न, वैसे बाबा सभिनि खे था चवनि कि हाणे जीअं अमेरिका में वाइट हाउस मशहूरु आहे, ईअं बाबा जो लाइट हाउस बि मशहूरु थियणो खपे। अमेरिका जीअं दुनिया में ऊचे स्थान ते आहे, त बाबा जे ॿार ब्राह्मण बि हुतां जा ॾाढा हमेशह ऊची स्थिति वारा ऐं सेवा में नंबर 1 हुजणा खपनि। हाणे ॿियो संपर्क सां संबंध में लाइ अहिड़ो समीप संबंध में लाहियो जो उन्हनि जे मुख द्वारा बाप सॼे विश्व में संपर्क में लाए, संबंध में लाए, ताकि वह कागज में न करे। वाइट हाउस जे कॉन्ट्रास्ट में लाइट हाउस वारा एतिरा अॻियां। ॾिसो बाप दादा जो ॿार ॿिया धर्म में मिक्स थी उन्हनि खे बि चुने करे कढियो आहे। विशेष भाग्यवान आहे पंहिंजे बाप खे न ढूंढे, लेकिन बाबा तव्हां बाप खे न ढूंढे, बाबा तव्हांखे तव्हां ढूंढ रहा हो त बि न ढूंढे सघे, क्योंकि असांखे तो पतो ई न असांखे न लॻंदी आहे बाबा बाबा ताकि बताएगा राम सोचो एॾी सारी आत्माएं उन्हनि जो बुद्धि जो तालो न खुले, लेकिन शांति वंदना उनके जो तालो न खुले असां आत्मा ज्ञान अज्ञान नहीं लगी बाप के न ढूंढ बाबा ना ढूंढिया जब भी न परिचय न बाबा ना आत्माएं के चुने करे बात के बगीचे न हाणे ना सब अल्लाह जे बगीचे जा गुलाब अल्लाह जे बगीचे नशो करता एड़ा भाग्यवान समुदाय ये भी बाप की खुशी है कि बादशाह के न समझे हुए ये स्नेही आत्माएं पांच अधिकार बटन लाए पहुंच
मैं सोचती कि विदेशी लेकर तो कल्चर ही अलग थी। भारत का मतदान संविधान बनाना चाहिए अलग था। लेकिन विदेश का कोई भारत में है ना कि समझो विदेश की सारी संस्थाएं अगर मेरे कोई भारत को बेलो हो लेकिन विदेशी राज्य विदेश के चले गए भारत में जो बाबा संस्था है या उन्होंने विश्व जो पिताएं तो बाकी अंदर से मेरा भाग्यवान समझता है ये भी बाबा को किया कि भाषा के ना समझते तेरी स्नेही आत्मा की बात धीरे आ रहा अभी आ रहा है the बाबा जैसे कि चलता कि पांडु पांजे के अधिकारी आत्मा समझता है आड़े लग्न वाली आत्मा है जो वही पांच अधिकार लग्न वाली आत्माएं आयो जो पांच अधिकार रखला महादीप में पहुंचता है अच्छा जापान सभी बाप दादा जी दिन तक आत्माएं आए पांच के इतने श्रेष्ठ आत्मा समझता है पांच के श्रेष्ठ आत्मा समझता है वैरायटी फूलन जो गुलदस्तों कितना बढ़िया है आप सब बात है जिन दिन तक आत्मा है पांच की श्रेष्ठ आत्मा समझता है वैरायटी फूलन जो गुलदस्तों कितना बढ़िया है जितना आत्मा है रंग गुलदस्ते में के स्थान जो बाबा आत्मा जो गुलदस्तों आए तो उन्होंने के स्थान पे आए मंदो सुबह अल्लाह पागल की कितने समय का याद करता बात करन जितानी बालन के कितने समय सा गाड़ी समय पेड़ उठता बालन के बाबा याद आने प्रैक्टिकल में बाप जी वरदान से ही पहुंचा तो फिर श्री बाबा साकार के बाद वो बाबा अव्यक्त में भी देखिए बाबा ये समझो आप बाबा ये समझो आप बाबा कि बाप दादा जापानी बालन के समय खादा समय पहला होता बालन की याद आणि प्रैक्टिकल के बाद बताने ये भाग्यवान पांच समुदाय जापान जी विशेष निशानी केड़ी एक तो फ्लैग ब्लू स्काई हवाई वाली जापान हवाई हवाई सब एक पक्को तब आता भी बालन की सभी याद है कि उड़दा रहो मैं तेरे पंखों फिर विदेश सेवा जो फाउंडेशन भी जापान फिर सुधार नहीं हुआ सेवा का जब मैं का की होगा जापान बापदादा आवाज साता मान बापदादांचे आवाज साता मान ते पहुंचले बापदादा ताजी सते कळते तरी त्या आया सभी सुधार शोकीजा सभी सुधार
पिज्जा शोपीस आए। सभी ब्राह्मण परिवार के गोल्डन डांस गोल्डन डॉल्स की ऋषि बने खुद डॉल्स ही होंगे। અહીંયા અનુભવ કયો આખી પરિવાર જેવી શીખી લગા આમ બાપ દાદા જેવી શીખી हाणे जापान सां अहिड़ी कोई विशेष आत्मा निकिरे जो हिक जे अचण सां अनेकनि खे संदेश अहिड़ी आत्मा हुतां निकिरे जो हिक जे अचण सां संदेश हुते वैरायटी प्रकार जी सर्विस निकिरी सघे हिक जे अचण सां अनेकनि खे संदेश ईअं कबो जापान सां विशेष आत्मा निकिरो जो हिक जे अचण सां अनेकनि खे संदेश उते वैरायटी प्रकार जी सर्विस निकिरी सघे थोड़ी सी मेहनत कंदा त फल जाम हिन करे हिकु त स्थान जो वातावरण ॾाढो पावरफुल ठाहे क्योंकि न विदेश जी आत्माएं त वैसे ही घटिजी रही है न भारतवासी जीअं न सम्झो भारत खां बि जो नंढा देश हूंदा हाणे भारतवासी जो चीजूं छॾनि था उहो उते वेंदियूं त हे विदेशी जंहिं चीजनि खे यूज़ करे करे थकिजी पिया आहिनि उहो हाणे भारतवासी यूज़ था कनि त हुते त वैसे ही आत्माउनि खे जल्दी डिटैचमेंट अची वेंदो आहे त बाबा चवनि था ईअं त की न बसि थोरो स्थान जो वातावरण पावरफुल आहे ईअं अनुभव थिए जे हिकु चैतन्य मंदिर में बने था अहिड़ो वातावरण रूहानी खुशबू जो बने जो दूर दूर सां वायुमंडल आकर्षण करे सेंटर जो वायुमंडल अहिड़ो हुजे जो दूर दूर सां वायुमंडल आकर्षण करे वातावरण ॾाढो सुठो ही आत्माउनि खे मिली सघंदो आहे वातावरण ॾाढो ई आत्माउनि खे मिली सघंदो आहे लर्निंग ॾाढी सुठी आहे फल बि ॾाढा सुठा निकिरी सघंदा आहिनि सिर्फ़ु थोरी सी महिनत ऐं वायुमंडल थोड़ी सी मेहनत खपे बाबा चवनि था जापान जी धरती बहुत सुठी आहे फल बि ॾाढा सुठा निकिरी सघंदा आहिनि सिर्फ़ु थोरी सी महिनत ऐं वायुमंडल ओड़ो ठाहे सेवा जो संकल्प कंदव ऐं सफलता तव्हांजे अॻियां सेवा जो संकल्प करो ऐं सफलता तव्हांजे अॻियां वायुमंडल जॾहिं रूहानी थी वेंदो त ॿियो सभु ॻाल्हियूं स्वतः ई थी वायुमंडल जी रूहानी थी वेंदो त ॿियो सभु ॻाल्हियूं स्वतः ई त वायुमंडल खे चेंज करणु तो बाबा छा था चवनि सेवा जो संकल्प करो हिकमत हिकरस थी वेंदो पोइ माया बि न तुंहिंजे वायुमंडल शक्तिशाली थी वेंदो त माया बि न हिकमत हिकरस थी वेंदा त पोइ माया बि न वायुमंडल शक्तिशाली थी वायुमंडल खे शक्तिशाली ठाहिण जे लाइ यादि जा प्रोग्राम समय बि कहिड़ो बाबा चवनि था मुंहिंजी यादि रखो त माया न ऐं कॾहिं बाबा चईंदा आहिनि कि वर्ग में मां अची करे छा कंदमि
हिते त कोई प्रॉब्लम आहे ई न। हाणे मतिलबु सोचो कि हाणे न हिन पूरी दुनिया में न दलदल आहे। दलदल आहे लेकिन दलदल में बि रहण जे लाइ बाबा असांखे चवनि था कि मूंखे यादि करो त तव्हां दलदल सां सेफ रही कयो जेसि ताईं पूरो दलदल ख़तम थिए। स्वर्ग में त दलदल हूंदो ई लेकिन हाणे हिते आहे त जीअं न आइलैंड हूंदो न चारों तरफ पाणी पाणी न हिकु आइलैंड ईअं हाणे बाबा जी यादि जाते हूंदी हुते माया न लेकिन हिन समय सां पाण खे भुलिजी वेंदासीं त वापसि माया अची त हिन करे हिन समय सां 24 घंटे बाबा जी यादि करें और सत्संग में त सभु माया हली वेंदी त हुते त सभु साफ़ सुथरो ई हूंदो हिन करे यादि करण जी ज़रूरत ई न पए त वायुमंडल खे शक्तिशाली ठाहिण लाइ यादि जे प्रोग्राम्स रखो आपस में उन्नति जे लाइ योगा रियाज़ क्लास करो स्नेह मिलन करो स्नेह मिलन करो धारणा जी क्लास रखो त सफलता मिले स्नेह मिलन करो धारणा जी क्लास रखो सब हिक ॿिए खे शेयर करण जैसा नहीं करना ऐसा नहीं करना विदाई के समय बुरी दादी सां बाबा ॻाल्हि तव्हां माण्हुनि खे त केॾी जॻहियूं पवंदो आहे तव्हां सॼो ॾींहुं महिनत कंदा आहियो ऐं राति जो जॻहियूं तव्हां पंहिंजो त ॿारनि खे सदा आदत हिम्मत ऐं बदनामी ॾिसी ॾिसी हर्षित बि समय बीती जाती है महिमा करो त केतिरे थी जीअं बाप जी महिमा जे लाइ चइबो आहे न कि सागर जी साई ठाहियो त बि ॿारनि जी केतिरे महिमा करो बाप ॿारनि जी महिमा ॾिसी बार बार हर हिकु ॿार पंहिंजी पंहिंजी स्टेज ते इहो पाठ वॼाए हर हिकु ॿार पंहिंजी पंहिंजी स्टेज ते हीरो पाठ वॼाए हिकु बाप जो सच्चा हीरो पाठ आहियो त बाबा खे केतिरो भॻवान जी के हिकु बाप जो सच्चा हीरो पाठ आहियो त बाबा खे केतिरो नाज़ सॼे कल्प में अहिड़ो बाप बि न थी सघंदो आहे अहिड़ा ॿार बि हिकु ॿार हीरो पाठ सॼे कल्प में अहिड़ो बाप बि न हूंदो अहिड़ा ॿार बि हिक हिक जी महिमा जे गीत ॻाइण लॻाऊं त केॾी वॾी माला ॿार जी महिमा ॻाइण केॾी वॾी गीतमाला थी ब्रह्मा ऐं शिव बाबा बि आपस में ॾाढी चर्चा उहे चईंदा आहिनि वाह ॿार वाह उहे बि चईंदा आहिनि वाह मुंहिंजा ॿार के सत ते मुंहिंजा बाबा खे सभु आहिनि जॾहिं चाहे करे सघंदा आहिनि बिज़ी बि आहिनि ऐं सॼो ॾींहुं स्वतंत्र बि आहिनि साथी बि आहिनि जॾहिं आहे ई कंबाइंड त अलॻि कीअं ॾेखारींदा अलॻि करे सघंदा अलॻि करे सघंदा अलॻि करे सघंदा तव्हां अलॻि कंदा उहो आपस में तव्हां अलॻि कंदा उहो
ये बाप दादा जो आपस में कंबाइन रूप आहे तो तव्हांजो बि आहे तव्हां बि बाप सां अल्लाह स्विच निकालो ब्रह्मा असां बि बाप दादा सां